तीरथ जानो, संत जहां पग धरते हैं। जिते वेही करे प्रभु परमात्मा जो भजन संतन महापुरुषन कयो, उहा तपस्या स्थली आहे ऐं उहा भक्तिअ सां परिपूर्ण स्थली आहे। त संतन महापुरुषन जी समाधि आहे। हिते वेही करे उन्हनि ईश्वर जो भजन कयो, परमात्मा जो सुमरण कयो, उन्हनि जे चरणनि में नमस्कार करे। सदगुरु साईं टेऊंराम महाराजन संतन जी महिमा में लिखियो, कहे टेऊं से जोगी बयड़ा, कल्याण पक थींदो। उन्हनि जो आदेश, उन्हनि जो शिक्षाऊं, उन्हनि जा उपदेश पंहिंजे हृदय में धारण करे जीवन खे सफल बनायो। बोलो सनातन धर्म की जय, सद्गुरुदेव भगवान की जय।